शेर दिल धक न हण जा। मां तुझो दुश्मन न सजन थी आयो आहियां। हथ कढ चाचा। ए बालाज खान जो चमचो उनके जिंदा कोन छड़ी दो। अस्सलामुअलैकुम दोस्तों, मेगा सोप सीरियल पापनगर जन जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे। छा शेर दिल गुलाब खे छॾे ॾींदो, छा वॾेरे शाहनवाज़ जी घरवारी पंहिंजो घर छॾे हलियो वेंदी, छा वॾेरो बालाज खान शेर दिल ऐं मल्हार वारनि खे छॾे ॾींदो। इन सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियां जेकॾहिं अव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब करे घंटी जे बटन ते प्रेस करे नोटिफिकेशन ते ऑल करे छॾींदा, जीअं हर ईंदा नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियां अव्हां ॿाहिरि ताईं बावक़्तनि पहुची सघे। ऐं हर दोस्त कमेंट सेक्शन में पंहिंजो शहर जो नालो ज़रूरु ॿुधाईंदा। हाणे हलूं था पंहिंजी मेन ॻाल्हि ॿोल तरफ़। जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जन जे ईंदड़ नए एपिसोड में तव्हां ॾिसंदो त गुलाब वॾेरे बालाज खान खां बग़ावत करे ऐं शेर दिल तरफ़ ईंदो आहे। शेर दिल खे चवंदो आहे त तूं मूंसां हथ मिला, पर शेर दिल हुनजे तमामु घणे गुस्से में अची वेंदो आहे, हुनखे थप्पा मारण जी कोशिशि कंदो, पर हुनखे पंहिंजो चाचो रोकींदो। हुनखे चवंदो त पहिरियां तूं गुलाब जी ॻाल्हि त ॿुध। गुलाब हुनखे चवंदो मां तुंहिंजो दुश्मन न थी पर सॼण थी आयो आहियां। हुन कुझु वञी हीउ जेको आहे त शेर दिल हुनजे मथां रहम कंदो। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटि मिलंदो शाहनवाज़ जी घरवारी बि बालाज खान जो घर छॾण लाइ तयारु आहे। उहो जेको आहे सो वञे थी, पर हुनखे राणी रोके थी, चए थी त असांखे तुंहिंजो इहो आसरो आहे, तूं बि असांखे छॾे हलियो थी वञी। ॿिए तरफ़ तव्हांखे ॾिसण वटि मिलंदो त कमीनो बालाज खान शेर दिल ऐं मल्हार जे मथां तमामु घणे गुस्से में हूंदो। उहो शेर दिल ऐं मल्हार खे मां ख़तमु करण जी कोशिशि कंदो, पर इहो ख़्वाबु हुनजो कॾहिं बि पूरो न थी सघंदो। ऐं ड्रामे जे आख़िरी सीन में तव्हां ॾिसंदो वॾेरे बालाज खान खे शेर दिल, मल्हार ऐं शाहनवाज़ वारा गॾिजी करे हुनखे ख़तमु कंदा। दोस्तों, असांजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो? जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे पंहिंजो क़ीमती राय कमेंट सेक्शन में ज़रूरु ॾींदा। असांखे इजाज़त रखंदा। पंहिंजो ख़्यालु। अल्लाह हाफ़िज़। थैंक्स फॉर द वॉचिंग। जावेद अली जलालानी।